हिंगोरजा खां रिपोर्ट करे रहियो आहे रातो न्यूज़ जो रिपोर्टर वाजिद जोखियो। हिंगोरजा शहर जी गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल मेमण मोहल्ला में उस्ताद सिकंदर अली मेमण हेड मास्टर पारां हिकु शानदार पुरवकार तकरीब मुनक़िद कराई। हुन तकरीब जी शुरूआत तिलावत कलाम पाक जी सादत सिराज अहमद मंगी जिन कई, जंहिंमें टाउन हिंगोरजा JIBA पास जे नवनि उस्तादनि हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ पेट अलिफ जो अॻवान उस्ताद अरशद अली मल्हा जे हथ ते भेटाई पैनल में हिमायत जो ऐलान कयो वियो। जॾहिं त हिन प्रोग्राम जा महिमान ख़ासि बख़्तियार अहमद चन्ना TEO सोबदेरो पिणु हुआ ऐं हिन प्रोग्राम जी मॉनिटरिंग फोकल पर्सन उस्ताद मुनीर अहमद सोलंकी जिन कई। उन मौक़े ते हुन स्कूल जे हेड मास्टर उस्ताद सिकंदर अली मेमण हिन तकरीब में आयल सीनियर तोड़े रिटायर्ड ऐं नवनि उस्तादनि खे पिणु आजियाणो ॾींदे भली कार कयो ऐं सिंध जी रिवायत मूजिबि आयल उस्तादनि मेल फीमेल ऐं सहाफ़िन खे सिंधी अजरक ऐं माला पिणु पाराया। उन मौक़े ते हिन तकरीब जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त उस्ताद लफ़्ज़ पैगम्बरी पेशे खां बि मथां आहे, छाकाणि त रब्बुल आलमीन हुज़ूर पाक जिन खे इल्म अता करे उस्ताद थी पढ़ाए मोकिलियो हुयो। हुननि वधीक पंहिंजे ख़िताब में चयो त जापान जंग जे हालात में पंहिंजे मुल्क जे उस्तादनि खे महफ़ूज़ हंधि उन लाइ लिकायो त उस्ताद मुल्क जो सरमायो आहिनि, अगरि उस्ताद हूंदा त मुल्क बि हूंदो।